जिला रिपोर्टर ड्याम शोरो मोहम्मद सफ़र सेवाणी तालके सेवण जे शहर भान सईदाबाद में डिप्टी कमिश्नर ड्याम शोरो रियाज हुसैन वसाणी असिस्टेंट कमिश्नर सेवण वकास मलूक सां गॾिजी भान सईदाबाद शहर जो दौरो डीसी जाम शोरो पारां म्यामण मोला भान सईदाबाद जो दौरो करे नव मोहरम जे निकिरंदड़ जुलूस जे रूट जो जाइज़ो वरितो। डीसी जाम शोरो सां गॾिजी एसपी सेवण अली मुस्तफ़ा धारे जो एसएचओ भान सईदाबाद पीर मुमताज़ 15 इंचार्ज मंजूर दिल ऐं टाउन ऑफिसर असगर भंड पिण गॾु मौजूद हुआ। डीसी जाम शोरो रियाज हुसैन वसाण इमाम बारगाह भान सईदाबाद पहुची मुंतज़िमीन सां मुलाक़ात कई ऐं चयो त 10 मुहर्रम हराम जे ॾींहुं अमन अमान जी सूरत हाल क़ाइमु रखण लाइ समूरा इंतज़ाम किया विया आहिनि। 10 मुहर्रम ते तालके सेवण समेत ज़िला जाम शोरो जे चइनी तालकनि में हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्त किया विया आहिनि। पुलिस सां गॾु रेंजर्स भी मुक़रर कई आहे। ज़िले अंदर समूरी मातमी जुलूसनि जी रूटनि ते सफ़ाई जा बहितरीन इंतज़ाम किया विया आहिनि। 10 मुहर्रम जो ॾींहुं असांखे सब्र जो दर्स ॾिए थो। असीं पुरअमन तरीक़े सां रही उहो ॾिहाड़ो गुज़ारियूं। ज़िले इंतज़ामिया ड्याम शोरो जी पूरी कोशिश आहे त जुलूसनि में हर मुमकिन इंतज़ाम करे मुमननि खे सहूलतूं ॾियूं। समूरनि स्टेक होल्डरनि खे गुज़ारिश आहे त पुरअमन रहन ऐं अमन अमान लाइ इंतज़ामिया सां तावन करण। डीसी जाम शोरो रियाज हुसैन वसाण डीसी जाम शोरो पारां उन टैलेटी में गाज़ी गुंबल शाह इमाम बारगाह जो पिण दौरो कयो ऐं सिक्योरिटी जो जाइज़ो वरितो।